इस्लात खाते वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो त चौधरी शुजात पंहिंजे मेंबरनि खे इहा हिदायत जारी कई जेका इमरान ख़ान कई हुई। पंहिंजे जारी कयल ट्वीट में मरियम औरंगज़ेब चयो आहे त कूड़ फसाद ऐं मुनाफ़िक़त ज़रिए मुल्क खे नुक़सान पहुचायो पियो वञे। हुन चयो त रोलिंग इमरान जे हक़ में हुजे हां त आइनी ऐं हमज़ा जे हक़ में हुजे त गैर आइनी। मरियम औरंगज़ेब जो वधीक चवणु हुयो त हमज़ा शहबाज़ जी कामयाबी पंजाब जे अवाम जी कामयाबी आहे। माहौलियाती तब्दीली वारी वफ़ाक़ी वज़ीर सेनेटर शेरी रहमान चयो आहे त पंजाब असेंबली में वॾे वज़ीर वारी चूंड सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले मूजिब थी आहे। इस्लामाबाद मां जारी कयल बयान में श्री रहमान चयो आहे त सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले मूजिब थींदड़ इलेक्शन खे कहिड़ी बुनियाद ते चैलेंज कयो वियो। हुन चयो त उमीद आहे त उन मामले ते अदालत खे फुल बेंच जोड़णु घुर्जे। संदसि चवणु हो त पंजाब जे 25 MPAs खे पार्टी लाइन ख़िलाफ़ वोट ॾियण ते डी-सीट कयो वियो हो। शेरी रहमान जो चवणु हुयो त इमरान ख़ान सदाई कूड़ जो सहारो वठी ॿियनि ते इल्ज़ाम मढ़े रहियो आहे। हू हाणे नाकाम थी चुको आहे। वफ़ाक़ी घर वज़ीर राणा सनावला चयो आहे त PTI वारनि जंहिं फ़ैसिले ते ख़ुशी मल्हाई उहो ई खेनि ॻिचीअ में पइजी वियो। लाहौर में मीडिया सां ॻाल्हाईंदे वफ़ाक़ी वज़ीर चयो त वॾे वज़ीर जी चूंड सुप्रीम कोर्ट जे हुकुम तहत थी आहे। हुन चयो त इमरान ख़ान क़ौम खे गुमराह करे रहियो आहे। PTI वारनि जी कंहिं बि ॻाल्हि ते यकीन न करणु घुर्जे। राणा सनावला चयो त PTI पारां हुकूमत ते धांधलीअ जा बेबुनियाद इल्ज़ाम लॻाया विया। हमज़ा शहबाज़ वॾे वज़ीर जो हलफ़ खणण खां पोइ सूबाई काबीना अॼु ई जोड़ण जो फ़ैसिलो करे वरितो। हमज़ा शहबाज़ सूबाई काबीना जो क़याम लाइ वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ सां सलाह मशवरा कया। हमज़ा शहबाज़ जी मुशावरत खां पोइ वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ अहम इजलास तलब करे वरितो। सूबाई काबीना जी जोड़जक लाइ इत्तेहादी पार्टियुनि खां नाला तलब कया विया आहिनि। मुशावरत मुकमल थियण खां पोइ अॼु ई सूबाई काबीना जोड़ण जो इम्कान आहे। मोहम्मद वसीम चेयरमैन सिंध पब्लिक सर्विस कमेटी जे उहिदे जो हलफ़ खणी वरितो। वक़्ती गवर्नर आगा सिराज दुरानी मोहम्मद वसीम खे सिंध पब्लिक कमीशन सर्विस जे चेयरमैन जो हलफ़ खणायो। गवर्नर हाउस कराची में चेयरमैन सिंध पब्लिक कमीशन सर्विस जे उहिदे जी हलफ़ बरदारी तक़रीब मुनक़िद कई वई। हैदराबाद एहसाब अदालत सूबाई वज़ीर ऐं ॿियनि ख़िलाफ़ दस्तावेज़ जमा न कराइण सबबि ॿुधणी 20 अगस्त ताईं मुलतवी करे छॾी। अदालत मूजिब रेफरेंस में नामज़द काशिफ़ शोरो समेत 17 जाबदार अदालत में पेश थिया। जाम ख़ान शोरो जे पेश न थियण सबबि वकील दरख़्वास्त जमा कराई। नेब प्रोसिक्यूटर पारां अदालत में इस्तदा कई वई त कुझु काग़ज़ अदालत खे फ़राहम कया आहिनि, बाक़ी दस्तावेज़ जमा कराइण लाइ मोहलत ॾिनी वञे। अदालत नेब जी इस्तदा बैदि ॿुधणी 20 अगस्त ताईं मुलतवी करण जो हुकुम ॾिनो। नेब गुज़िरियल साल 20 एकड़ सरकारी ज़मीन जा खाता पंहिंजे नाले कराइण ते सूबाई वज़ीर समेत 18 ॼणनि ख़िलाफ़ रेफरेंस दाख़िल कयो हो। लाड़कानी शहर में नौजवान नारीअ घर अंदर पखे में फाहो खाई मुबैना तौर आपघात करे छॾियो। भैंस कॉलोनी में 22 वरनि जी नौजवान नारी फाहो खाई आपघात कयो। नौजवान नारी फरज़ाना उमराणी फाहो खाई ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। वारसनि जो चवणु त ख़बर नाहे त फरज़ाना ख़ुदकुशी छो कई आहे। पुलिस जो चवणु आहे त नारी जे आपघात जो कारण मालूम नाहे थी सघियो। वधीक जांच जारी आहे। दादू में 2 मुख़्तलिफ़ रोड हादसनि में 3 मासूम ॿारनि समेत 11 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। झलू थाणे जी हद में 2 मोटरसाइकिलनि जे टकर में 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। ज़ख़्मियुनि में 3 वरियनि जी अक्सा, मोहम्मद हसन, मेवो तस्लीम ऐं ॿिया शामिल आहिनि। होॾांहुं बरहमाणी लिंक रोड ते मोटरसाइकिल ऐं उठ गाॾी जे टकर में 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में गुलशेर, तस्लीम, करीमा, महबूब ऐं ॿिया शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे ॻणतीअ जोगी हालत में तिबी इमदाद लाइ मक़ामी इस्पताल मुंतक़िल कयो वियो।
पार्टी ऐं पीटीआई कारकुननि में थियल झेड़ जो केस 5 ॼणनि खिलाफ़ दाख़िल कयो वियो। पीपी कारकुन असफंद मरी जी फरियाद ते पीटीआई जे 5 कारकुननि खिलाफ़ झेड़े जो केस दाख़िल कयो वियो। पुलिस मूजिबि पीटीआई जे मुस्तनसर बिल्ला, जमशेद शेख, कलीम जाफरी, शाहिद खान ऐं शाहिद खिलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। फरियादीअ जो चवणु आहे त रैलीअ दौरान रस्ते ते रोके पीटीआई जे कारकुननि पारां तशदुद कयो वियो आहे। ऐसा नहीं हो सकता कि हर बार पीटीआई को जो है वो